अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो आवां पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचींदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद घणे खां घणो होशियार थी वेंदो ऐं हू का शइ जी बि लापरवाही न कंदी। ऐं ॿिए पासे शाहनवाज़ पंहिंजे माण्हुनि खे चवंदो त तव्हां हाणे इन कम में कॾहिं बि देरि न कजो, छो इन कम जे ख़िलाफ़ मुराद खे अगरि पका सबूत मिलिया त हू तव्हांखे ज़िंदा कॾहिं बि न छॾींदो। उन करे तव्हांजो भलो इन में आहे त तव्हां पाण में होशियार रहो ऐं तव्हां ही कम बि होशियारी सां कजो। ऐं ॿिए पासे काकर रेज़न खे चवंदो त छोकिरी कुंज मुराद ऐं सौडल वारनि वटि आहे, छो जो उन जे ॻोठ में मूंखे पका सबूत मिलिया आहिनि त छोकिरी कुंज मुराद ऐं सौडल वटि आहे। इन ॻाल्हि में बिल्कुलु सचाई आहे। रेज़न चवंदो त ईअं कॾहिं बि थी नथो सघे, उन्हनि जी इहा चाल आहे यानी आलम खे छॾाइण जी। हू हर चाल कंदा, आलम खे छॾाइण जी कोशिश कंदा। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न पछताईंदो। रेज़न चवंदो त मूं रेस मंसूर जी ॻाल्हियुनि खे पुठ ॾेई वॾो बेवकूफ़ी कई, मूंखे ईअं न करणु घुरिजे हा। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त सौडल इहा फोटू वञी मुराद खे ॾेखारींदो। मुराद खे चवंदो त छोकिरी कुंज मूं वटि आहे, अगरि हू जेसीं ताईं आलम खे वापसि न कंदा जेसीं ताईं मां इन छोकिरी खे कॾहिं बि वापसि न कंदसि। मुराद चवंदो त अगरि ही छोकिरी तो वटि आहे त पोइ तूं इन खे काबू कर, इन सां ई असांजा मसइला हल थी सघनि था। ऐं ॿिए पासे रेस मंसूर कुंज खे ॻोल्हण जी पूरी कोशिश कंदो, बहरहाल कुंज हिन खे कॾहिं बि हाणी न मिलंदो। इन खे वरी बि मुराद ॿुधाईंदो कुंज जो ॾस। ऐं ॿिए पासे ककर रेज़न खे चवंदो त कुंज आख़िर वई त काॾे वई, कुंज मुंहिंजे ई पक सां मुराद ऐं सौडल वारनि वटि आहे, अगरि उन्हनि वटि न हुजे हा त हेसीं ताईं ज़ाहिर थी वञे हा। उन करे उन्हनि छोकिरी खे ग़ाइब करे छॾियो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर हथ में हथियार खणंदो, यानी रेज़न वारनि खे झुकाइण जी पूरी कोशिश कंदो, यानी उन्हनि खे सम्झाइण जी कोशिश कंदो। बहरहाल उन्हनि जा ज़ुल्म वधंदा वेंदा। ऐं ॿिए पासे मुराद रेस मंसूर खे चवंदो त तूं हाणे असांजे विच में ॻाल्हियूं करा। रेस मंसूर चवंदो त मां उन वटि वियो हुउसि, उन ॻाल्हियुनि लाइ तयार बि न आहे, उन पंहिंजी तॾहिं ते बि मुंहिंजी बेइज़ती कई। मुराद चवंदो तूं आख़िर हुननि कमीननि वटि छो ऐं छाजे करे वें, तोखे उन्हनि वटि न वञणु घुरिजे हा, छो तोखे ख़बर आहे त हू केॾा कमीना आहिनि, हू आख़िरकार रेस शाहनवाज़ जा पढ़ियल आहिनि। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद पंहिंजे भेनरनि खे होशियार करे छॾींदो। उन्हनि खे चवंदो त तव्हां जॾहिं बि घर सां निकिरजो त कॾहिं बि लापरवाही न कजो, छो जो दुश्मन हाणे तव्हांजे पोयां आहिनि, जॾहिं बि हुननि खे वक़्तु मिले त तव्हांखे मारण में देरि न कंदा। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त ॻोठ जा माण्हू पंहिंजे दोस्त जो इंतज़ारु कंदा, बहरहाल इन्हनि जो दोस्त इन्हनि खे कॾहिं बि न मिलंदो ऐं ही इंतज़ारु करे थकिजी पवंदा। ऐं पोइ ही रेस मंसूर ॾे फोन कंदा त असांजो दोस्त वियो आहे शहर, अञा ताईं वापसि न आयो। रेस मंसूर चवंदो तव्हां उन जी जांच कयो, हिते उन खे पुलिस खणी त न वई। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त पुलिस इन छोकिरे खे कुटको ॾींदो, सटको ॾींदो। बहरहाल ही छोकिरो हिक बि ॻाल्हि पुलिस जो न मञींदो ऐं वरी उन खे लिखी ॾींदो, छो जो ही आख़िरकार रेस मंसूर जा पढ़ायल आहिनि। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ मुराद लाइ हर खॾ खोटींदो रहंदो, बहरहाल हिन जी हिकु कम बि नाकाम न थींदो, न ई कामयाबु थींदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त सौडल रेज़न वारनि सां ॻाल्हियूं करणु वेंदो ऐं हू सौडल खे चवंदा जेसीं ताईं तव्हां असांखे गुलपरी नथा ॾियो, जेसीं ताईं असां तव्हांखे तुंहिंजो चाचो कॾहिं बि तुंहिंजे हवाले न कंदासीं, छो जो इन फ़ैसिले में तव्हां असां सां ॾाढी कई, तव्हां असांजे घर में घिड़ी तव्हां पंहिंजी भेण वठी चुका आहियो, इहा मुराद जी लापरवाही आहे। ऐं ॿिए पासे ढारा ऐं मिठल आलम मथां हथ खणंदा ऐं आलम खे धमकाईंदा त असां तोखे मारे छॾींदासीं, तोखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदासीं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में, जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।